अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। मां आहियां आसिफ शर। कलोई मां अब्दुल वहाब बलोच जी रिपोर्ट मूजिब ॻोठ कीड़ बारो जे रिवासनि जो कब्रिस्तान जी ज़मीन ते बाहि ॾियण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। कलोई लॻू ॻोठ कीड़ बारो जे रिवासनि अब्दुल ख़ालिक नोहड़ियो, मोहम्मद इब्राहिम, रमज़ान अली, ख़ैर मोहम्मद रब ॾिनो ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हयो वियो। बासरनि पारां बाहि ॾेई साड़ण वारे वाक़े ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुतासिरनि दायो त लुंड बिरादरीअ जे अनवर लुंड, मेहार, इस्माइल, सादिक ऐं ॿियनि हथियारबंद माण्हू वठी असांजे ॻोठ भरिसां सरकारी गोइंचर वारी ज़मीन जंहिंमें क़ीमती वण बीठल हुआ, जंहिंखे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। बाहि सबबि आननि ते वेठल मोर पखियुनि जूं डीलूं ऐं संदन आना सड़ी खाक थी विया आहिनि। हुननि चयो त असां डीपलो थाणे ते NC दाख़िल कराई आहे, पर डीपलो पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। वसवारा मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कनि।